अस्सलाम वालेकुम दोस्तों, एक नई खुशखबरी तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पापनगर ड्रामो अची चुको आहे KTN ते। पापनगर ड्रामे में तव्हां ॾिठो हूंदो त रेस बालाज खान ऐं हुन जा माण्हू राबेल जी ॿकरीअ जी चोराइण जी कोशिशि कई। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त राबेल मोटो रेस बालाज खान खे ॾिनो आहे। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिक ॿिए जे मथां हथियार सिधा कया बालाज खान ऐं राबेल। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां ॿिए पासे खां जेको बालाज खान जेको राबेल सां प्यार जो जेको इज़हार कयो। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ॿिए पासे खां शेर दिल ऐं बालाज खान जी दुश्मनी शुरू थींदी। ऐं दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त राबेल जेको आहे त रेस बालाज खान सां प्यारु न कंदी ऐं जेको आहे त दोस्तों मल्हार सां प्यारु कंदी राबेल। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ ड्रामो तमामु हिकु बहितरीनु ड्रामो आहे ऐं कहाणियूं तव्हांखे रोज़ु रोज़ु मां हिन ड्रामे जी ॿुधाईंदो रहंदुसि। पर दोस्तों, असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, हिन चैनल खे वधि में वधि सब्सक्राइब कयो, शेयर कयो, लाइक करणु विसारींदा, सब्सक्राइब ज़रूरु कंदा। सभिनी दोस्तनि जी महिरबानी। इंशाअल्लाह सुभाणे वीडियो वरी अपलोड कंदासीं।